ॾियो ख़बर छा जो तव्हांजो एहतिजाज आहे? एहतिजाज आहे असांजो त जेके गवर्नमेंट जा अदारा आहिनि उहे प्राइवेट NGOs खे ॾिना था वञनि। जी माना नॉन गवर्नमेंट असांजे गवर्नमेंट खे थी हलाए। पोइ ताजिब जो मुक़ाम आहे, उन ताजिब जे मुक़ाम जे लाइ मुंहिंजो मुसलसिल एहतिजाज आहे त गवर्नमेंट एलिमेंट्री कॉलेज असांजो हिकिड़ो तारीख़ी कॉलेज आहे ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब 70 जे ॾहाके में ठारायो ऐं उन में हज़ारनि जी तादाद में असांजे सिंध जूं नियाणियूं हुते पढ़ंदियूं हुयूं। 2-2.5 हज़ार हुनजो रेशो हुयो पढ़ाईअ जो। अॼु उहा हिकिड़ी तारीख़ी कॉलेज ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब जी शहज़ाद राय खे ऐं हुनजी घरवारी सलमा अहमद आलम खे ॾिनी वई आहे। मुंहिंजो मुसलसिल एहतिजाज इहो आहे त उतां जा 60 जा जेके मुलाज़िम कढिया विया आहिनि, 60 खां मथे मुलाज़िम कढिया विया आहिनि, 17, 18, 19, 20 ग्रेड जा, उन्हनि सभिनी खे वापसि करायो वञे ऐं हिन अदारे ते कब्ज़ो थी रहियो आहे, इहो कब्ज़ो ख़तमु करायो वञे। असांजो TTI जो जेको डायरेक्टर आहे उनजी एडमिशन जी एडवर्टाइज़मेंट छपी आहे, उन में हिन कॉलेज जो नालो ई न आहे। त इन मां असांखे इहो लॻे थो त असांजूं नौकरियूं ख़तमु थी वियूं, असांजा प्रमोशन ख़तमु थी विया ऐं असांजे सिंध जे धरती गादीअ जे हंधि कराचीअ जे तमामु वॾे 5-8 एकड़नि जी ज़मीन ते कब्ज़ो थी रहियो आहे। त इहे सभु शयूं त कयां शहज़ाद राय चए थो त मां सिर्फ़ु कराची डोमिसाइल रखंदड़ माण्हुनि खे दाख़िला ॾींदुसि ऐं तव्हां त चओ त शहज़ाद राय एजुकेशनिस्ट आहे, तमामु वॾे पैमाने ते हिन एजुकेशन खे मथे आणींदो। हाणे एजुकेशन बारे जो रवैयो इहो आहे त सिर्फ़ु मां कराची या डोमिसाइल वारे खे दाख़िला ॾींदुसि त इहो एजुकेशनिस्ट थी नथो सघे, इहो तहज़ुब परस्त माण्हू थी सघे थो। इन जे लाइ असांजी गुज़ारिश आहे त हिन तहज़ुब परस्त खां असांजी कॉलेज वापसि कराई वञे ऐं अहिड़ा जेके बि कानून ठाहिया विया आहिनि त गवर्नमेंट खे नॉन गवर्नमेंट हलाईंदी, इहे सभु जो सभु कानून ख़तमु कराया वञनि। सिंध गवर्नमेंट खे मुंहिंजी गुज़ारिश इहा ई आहे त इहे ठहियल कानून ख़तमु कयो ऐं तव्हां पाण बज़ार ते ख़ुदि इन्हनि अदारनि खे हलायो। जे नथा हलायो त वधीक हाणे मां छा चवां त तव्हां पाण ई NGOs जे हवाले थी वञो त वधीक बहितर आहे, ताकी असांजी नौकरियूं त बचंदियूं, पंहिंजा प्लाट ऐं असांजी धरती त बचंदी। महिरबानी साईं तव्हां